हिन हेडलाइन न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे सबसे मजबूत, सबसे जानदार। गैर कानूनी पर्दे की निकाली लाइ अॼु आख़िरी ॾींहुं रही वियो। निगरान वज़ीर आज़म अनवार हक काकड़ गैर कानूनी पर्दे की निकाली बाबत प्लान के कतई शक्ल ॾेई छॾी। डेडलाइन में वाद जो इम्कान रद्द। निगरान वफ़ाक़ी काबीना गैस के अघन में इजाफे ते अमल रोके छॾियो। फैसले ते वधीक गौर करण की हिदायत। हज पॉलिसी इंसानी स्मगलिंग रोकण लाइ थाणा कायम करण की मंजूरी। पुलिस समेत समूरनि इदारन के गैर कानूनी पर्देन के गिरफ्तार करण जो हुकुम। मामूली ॾोहनि में ट्रायल हेठ ऐं सज़ा मिलियल पर्देन के भी डिपोर्ट कयो वेंदो। संगीन ॾोहनि में मुलविस पर्देई कैद हूंदा। चइनी सूबनि में गैर कानूनी पर्देन के रखण ऐं डिपोर्ट करण लाइ ख़ासि सेंटर क़ाइम। निगरान सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो चवणु आहे त गैर कानूनी पर्देन की निकाली लाइ डेडलाइन में कंहिं भी क़िस्म जी वाद न थींदी। गैर कानूनी तौर आबाद माण्हुनि खे मरहलेवार पंहिंजे ॾे वापसि मोकिलियो वेंदो। निगरान वफ़ाक़ी सरकार गैस जा अघ वधाए छॾिया। प्रोटेक्टेड वाहिपेदार लाइ फिक्स्ड चार्जिस 10 रुपयनि मां वधाए 400 रुपया मुक़रर। नॉन प्रोटेक्टेड घरेलू वाहिपेदारनि लाइ गैस की क़ीमत में 172% इज़ाफ़ो कयो वियो। नवां अघ 1 नवंबर खां लागू थींदा। तवानाई वारी वज़ारत जो चवणु आहे त मुल्क में गैस जा ज़ख़ीरा सालियानो 5 खां 10% घटिजी रहिया आहिनि। निगरान सरकार लाइ गैस की क़ीमतुनि में इज़ाफ़े जो फ़ैसिलो ॾुखियो हो। IMF प्रोग्राम में शामिल थियण सबबि समूरी सब्सिडी वापसि वरिती वई आहे। यहूदी फौज फलस्तीनी शहरनि की नसलकशी तेज़ करे छॾी। इसराइल तरफ़ां हमास की नेवल फोर्स के सरबराह समेत 4 सीनियर कमांडर शहीद करण की दावा। टैंकुनि की गज़ा शहर तरफ़ अगबराई। हमास ऐं यहूदी फौज में छिती वेड़। गज़ा ते मुसलसल बमबारी में वधीक 350 फलस्तीनी शहरी शहीद। शहीदनि जो अंग 9000 खां वधी वियो। 22,000 खां वधीक ज़ख़्मी। शहीदनि में 3257 ॿारड़ा शामिल। इंटरनेट ऐं मोबाइल सर्विस मुसलसल बंद। 23 लख माण्हुनि जो दुनिया सां राब्तो बहाल न थी सघियो। अलकुदस अस्पताल में हालत ख़राब। 55,000 माण्हुनि पनाह वठी छॾी। इसराइली वज़ीर आज़म जंगबंदी जो इम्कान रद्द करे छॾियो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त इसराइल 7 अक्टूबर जे हमलनि बाद हमास सां दुश्मनी ख़त्म करण ते इतफ़ाक़ नथो करे। सीज़ फायर जो मतिलबु इसराइल हमास ऐं दहशतगर्दी आॾो हथियार फिटो कया। ही जंग जो वक़्तु आहे। ही जंग संदन गॾियल मुस्तक़बिल जे लाइ आहे। हमास इसराइली 3 यरगमाली औरतुनि जी वीडियो जारी करे छॾी। फ़लस्तीनी मज़ाहमती तंज़ीम हमास जे अस्करी विंग अज़मुद्दीन अल क़साम ब्रिगेड यरगमाल 3 इसराइली औरतुनि जी वीडियो जारी करे छॾी। वीडियो इसराइली औरतूं पंहिंजी क़ैद जो ज़िम्मेवार वज़ीर आज़म नेतन्याहू खे करार ॾेई रहियूं आहिनि। आम इसराइली हिन वक़्तु नेतन्याहू जे ग़लति सियासी ऐं फ़ौजी पॉलिसियुनि जी क़ीमत अदा करे रही आहे। हुकूमत यरगमालनि खे बचाइण लाइ कुझु बि नथी करे। अमरीका इसराइल या गज़ा फ़ौज मोकिलण जो इम्कान रद्द करे छॾियो। अमरीकी नायब सदर जो चवणु आहे त अमरीकी फ़ौजी जथा इसराइल या गज़ा मोकिलण जो को बि इरादो नाहे। इसराइली शहरनि खे पंहिंजे दिफ़ा जो हक़ हासिल आहे। फ़लस्तीन ते इसराइली बमबारी ख़िलाफ़ सेनेट में ठहराव मंज़ूर। इसाक डार जो चवणु आहे त इसराइली फ़ौज 23 ॾींहनि खां फ़लस्तीन जी नसलकशी करे रही आहे। फ़लस्तीन ते ज़ुल्म ख़िलाफ़ गॾियल क़ौमुनि OIC समेत हर फोरम ते ॻाल्हाइणु घुरिजे। निगरान वज़ीर आज़म अनवार काकड़ चयो आहे त को कमु देरि सां थियण सां गैर आइनी न हूंदो आहे। आम चूंड जी तारीख़ ॾियण जा इख़्तियार इलेक्शन कमीशन वटि आहिनि। पंजाब ऐं KP जी चूंडनि में देरि निगरान हुकूमत खां अॻु जो मामिलो आहे। मुल्क में अबूरी जमहूरियत आहे, मज़बूत नाहे। निगरान हुकूमत आइनी नमूने क़ाइमु कई वई आहे। आम चूंडनि लाइ इलेक्शन कमीशन जी भरपूर मदद कई वेंदी। हिक ॿिए जे सियासी नज़रनि जो एहतराम करणो पवंदो।
चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त आम चूंडूं पंहिंजे मुक़रर वक़्त ते थींदियूं, सभिनी खे गॾिजी आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडूं यकीनी बणाइणियूं आहिनि। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि लाइ मुकमल तौर तयार आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां कारकुननि खे ज़िले ऐं तहलके सतह ते सरगर्मियूं तेज़ करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी सॼे मुल्क में चूंडुनि में हिसो वठी भरपूर कामयाबी हासिल कंदी। पाकिस्तानी क़ौम जो पीपल्स पार्टी ते भरपूर एतमाद आहे। कारकुन ज़िले ऐं तहलके सतह ते पार्टी जी प्रचार कनि। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जारी कंदे व्याज जी शरह 22% बरक़रार रखण जो ऐलान करे छॾियो। तर्जुमान जो चवणु आहे त व्याज जी शरह बरक़रार रखण जो फ़ैसिलो महांगाई ऐं करंट अकाउंट खसारे में घटिताई सबबु कयो वियो आहे। ख़रीफ जे फसल जी पैदावार जा शुरूआती काथा हाकारी आहिनि। ईंदड़ 6 महीननि दौरान बि महांगाई में घटिताई जो सिलसिलो जारी रहंदो। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में अफगानिस्तान 3 मैच खटे वरिती। श्रीलंका खे 7 विकेटुनि तां शिकस्त। अफगान टीम 242 रन्स जो हदफ़ 3 विकेटुनि जे नुक़सान ते 46 ओवरनि में पूरो करे वरितो। आज़मतुल्लाह ऐं रहमत शाह जूं 50, 4 विकेटूं वठण ते फज़लुल्लाह फारूकी मैच जो बहितरीन रांदीगर क़रार।